शहदादपुर में सिविल सोसाइटी ऐं सियासी समाजी धुरियन पारां म्यूनिसिपल चेयरमैन खिलाफ एहतजाज कयो वियो। अॻूणे एमपीए फ़कीर मोहम्मद बख्श खासखेली, मुस्तफ़ा सुमरे, महमूद अली वसाण, अली मर्दान खोसो ऐं ॿियनि जी अॻवाणीअ में प्रेस क्लब आॾो धरनो हयो वियो। उन मौक़े ते अॻवाणनि चयो त म्यूनिसिपल चेयरमैन बस स्टैंड राहे ॿीहर तामीर कराइण जे नाले ते पंहिंजनि माण्हुनि खे कब्ज़े में ॾियणु चाहे थो। हुननि चयो त म्यूनिसिपल चेयरमैन रुगो मोकल ॾियारे ऑफिस में अची पंहिंजा मामला सिधा करे वञे थो। ज़मीन खे ट्रैक्टर घुमाए ऐं उन सॼी ज़मीन ते लीज़ पिया कनि, 3 साल लीज़ पिया ॾियनि। लीज़ कंहिंखे पिया ॾियनि, पंहिंजा ई हिकिड़ा गुंडा बदमाश हिननि कब्ज़ा खोर भत्ताखोर हिननि सां गॾु आहिनि। उहे लीज़ पंहिंजे फ्रंट में हिननि खे पिया ॾियनि। असल जेका आहे लीज़ उहा चेयरमैन जी आहे। अॻवाणनि चयो त बस अॾे ते मौजूद पेट्रोल पंप खिलाफ का कार्रवाई न कई वई, रुगो ग़रीबनि जा दुकान पट कया विया आहिनि, जेको ज़ुल्म आहे। शहरियनि मुतालबो कयो त म्यूनिसिपल चेयरमैन खे हटायो वञे, ॿी सूरत में सूमर ॾियारे ईंदड़ हिकमत अमली जो ऐलान कयो वेंदो। विज़िट कयो अवामी आवाज़ मीडिया ग्रुप जी वेबसाइट awamiawaz.pk।